नासिक कराची जे सचल ॻोठ में कान सरकारी स्कूल नालो मुसाफ़िर पहुचण गैर कानूनी अदा क़ाइम करे छॾिया आहिनि। स्कूल नालो बसूं ऐं वैनूं बीहारण सबब शागिर्दनि खे स्कूल ईंदे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गोस ब्यूरो। सचल ॻोठ आहे न सचल ॻोठ में कम से कम 4 जेके सरकारी वॾा स्कूल आहिनि। उनमें गवर्नमेंट गर्ल्स सेकेंडरी लेडीज स्कूल आहे, डीबी आडवाणी आहे ऐं न्यू ग्रामर स्कूल आहे। उन खां अलावा जेको नियाणियुनि जो हाई स्कूल आहे। तॾहिं ही जेके मामला आहिनि हल थींदा न त हिन इलाइक़े जा माण्हू जेके ख़ासि करे ड्राइवर ऐं परदेसी जेके मुसाफ़िर अचनि था उहे हिते गंदगी बि कनि था। एॾी बदबू आहे यकीन कयो हिते पाण बि कोन था पी सघूं। तंहिं करे अचो त हिननि खां पुछूं था त उहो हिन जेको सूरत आयल आहे छा था चवनि। जॾहिं बि स्कूल अचूं था या वापसि वञूं था कॾहिं हिकिड़ो त हिते स्कूल जे अॻियां ब्रेक कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ मसइला थियनि था। हिते ट्रैफिक एतिरी हिते आहे जो ॿार जीअं असां स्कूल में रोड क्रॉस नथा करे सघूं ऐं अगरि ब्रेकर हुजे त गाॾी स्लो थिए जीअं असां रोड क्रॉस करे सघूं। सही असांजा गवर्नमेंट जा स्कूल आहिनि जिते असांजा बच्चा तालीम हासिल कनि था। तव्हांजे अखियुनि सां ऐं कैमरा जी अख सां तव्हां ॾिसी सघो था त स्कूलनि जे अॻियां गंद पियो आहे। यानी सुबह जब आप यहाँ पे 7:30 पे आते हैं तो यहाँ पे पूरी लंबी लाइन लगी होती है बसों की, और बहुत दफा एक्सीडेंट्स हो चुके हैं क्योंकि आप देखिए बहुत छोटे छोटे बच्चे यहाँ पढ़ते हैं। हमारे पास जो है 4 साल से लेकर 12 साल तक के बच्चे यहाँ पर पढ़ते हैं और ज्यादातर ये बच्चे खुद अकेले आते हैं। आप लोग को पता है कि आजकल जो है बम रख रहे हैं। अगर गाड़ियाँ सामने खड़ी थी स्कूल के सामने, बच्चों की तादाद ज्यादा है, गाड़ियाँ बड़ी बड़ी गाड़ियाँ खड़ी हो रही है, कोचेस खड़ी हो रही है, लाड़काना की खैरपुर की सब जगह की कोशिश उठाया जाए। खुदा न खास्ता बच्चा निकल रहा हो कोई दरवाजा खोल के बच्चा अंदर कर ले या नीचे बम रख दे, कुछ पता नहीं है। सॼो ॾींहुं सुबुह खां वठी छुटीअ ताईं, उन खां बाद में सेकेंड शिफ्ट बि आहे। हिन मेन रोड ते तक़रीबन 3 स्कूल लॻनि था, 3 में डबल शिफ्टूं आहिनि ऐं उन में ॿार जेके आहिनि सुबुह जे टाइम में प्राइमरी सां अचनि था, बिल्कुलु नंढड़ा ॿार आहिनि। बसुनि जे करे बीहण जे करे उन्हनि जी सिक्योरिटी उन्हनि जे तहफ़ुज़ जो वधे। इलाइक़े वासियुनि मां हिन ॿारनि मां हिन वालदेन मां जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई। कैमरामैन मंसूर सां गॾु बोस बुगियो, धरती टीवी न्यूज़ कराची।